नाज़रीन, मुआरखा हक़ जश्न आज़ादी मुल्क की 78वीं सालगिरह के हवाले से डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अब्दुल समद निज़ामानी पारा नवाब शाह के डिप्टी ऑफिस बारा एक मुख्य तकरीब थी है, जैमें नवाब शाह की ज़िले इंतज़ामिया, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, DIG, इतां जा मुख्तलिफ़ नोटेबल्स इन वॾे अंग में इते शिरकत कई है। पाकिस्तान जो 78 यौम आज़ादी असां सेलिब्रेट कयोसीं ऐं जीअं तव्हां प्रोग्राम में ॾिठो त ॿारनि जी तरफ़ां पेरेंट्स टीचर की तरफ़ां तमामु हिकिड़े वॾे लेवल ते पार्टिसिपेशन थी ऐं पार्लियामेंटेरियंस असां मौजूदु हुआ। कमिश्नर साहब असांजा चीफ गेस्ट हुआ त तमामु ॿारनि में जेको हिकिड़ो जोश ऐं वलवलो पायो वियो इन जे बारे में, आज़ादी जे बारे में, ऐं ख़ासि तौर पे ऑपरेशन बुनियानो मरसूस जेको पाकिस्तानी अफ़वाज खटे आया मार्के हक़, उनखे यादि कयो वियो। अॼु हिकिड़ो अहद कयो वियो त पाकिस्तान जी ग्रोथ में हर ॿार हर माण्हू हिते जेको आहे पंहिंजो हिसो विझंदो ऐं इंशाल्लाह पाकिस्तान खे हिकिड़ी मॉडर्न ऐं हिकिड़ी कामयाबु रियासत ठाहिण में पंहिंजो किरदारु अदा कंदो। सभिनि खां पहिरें त हिन साल जेको बुनियाने मरसूस शानदार कामयाबी हुई, मां इन ते पाक अफ़वाज खे ख़राज तहसीन पेश कयां थो ऐं अॼु जे ॾींहं ते पंहिंजे नौजवाननि खे पैगाम ॾींदुसि त अचो सभु मिलजी पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयूं ऐं पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल खे रोशन कयूं, पाकिस्तान खे महफ़ूज़ कयूं। इन ॾींहं जे हवाले सां असां माउ जो हिकिड़ो ख़्वाबु ॾेखारियो त पंहिंजे ॿार जी जेका आहे सा तरबियत कीअं थी करे, हिकिड़ो वॉरियर्स जोधो जेको आहे उहो कीअं थी ट्रेंड करे, उन जे लाइ ख़्वाबु कीअं थी ॾिसे त मुंहिंजो ॿारु जेको आहे सो वॾो थी हिकिड़ो जंगजू इंसानु ठहे, हिकिड़ो बेस्ट इंसानु ठहे, हिकिड़ो जीअं माना मुआशरे जो यूज़फुल माण्हू ठहे। आर्मी फोर्स ठही हुअसि, इहो असां टेबल ॾाढो पेश कयोसीं, ॾाढो मज़ो आयो ऐं असां टेबलो में तयारी कराई, मिस नज़ीरा कराई। असांखे टेबलो जे पोयां जेकी नॉलेज ईंदी आहे असांखे ॾाढी दिलचस्पी हूंदी आहे, असांखे उहो ज़हन में वेहिजी बि वेंदी आहे। असां टेबलो खे ॾाढो मज़ो आयो, हुते ॾाढा सुठा फंक्शन थिया, सभिनी ॿारनि टेबलोस क्या पसंद आया। पाकिस्तान जिंदाबाद। मैं भी फ़ौजी बनी हूँ। हमारा जो मार्च था वो फ़ौज के लिए जंग था जिसमें हम शहीद भी हो गए थे और क्या नाम है, हमें बहुत मज़ा आता है। हमें मिस नज़ीरा हमें सिखाती है, हर एक परफॉर्मेंस हमें सिखाती है, हमें सब याद रहता है। हम जो है ज़िंदा कौम है और ज़िंदगी गुजारना जानते हैं, और इस मौके पर जो पिछले दिनों इंडिया को शिकस्त हुई, हमारी पाक फ़िज़ाइया ने जो है उनके परखचे उड़ा दिए और 4 घंटा में जंग को जीत कर ये पूरी दुनिया के लिए एक मैसेज दे दिया कि हम जो है एटमी ताकत है और हमसे कोई टकराने की कोशिश ना करे। वीचार ॿुधा तव्हांजे ॿियनि जा वीचार ॿुधा, टेबलोज़ वारी न्याणियुनि जा तव्हां वीचार ॿुधा त हीउ जेको मुल्क आहे असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे मुल्क ते ऐं फ़ख़ुरु आहे असांखे पंहिंजी पाक फ़ौज ते। कैमरामैन सनाउल्लाह मस्तोई सगन, इम्तियाज़ कीरियो, धरती TV, नवाब शाह।